अदा अॼु ख़ैर सां तुंहिंजी कुंवार वना में वेही रही आहे। बाक़ी बचा 2 ॾींहं 3 ॾींहं सुबुह जो उनखे निकाह विझी घर वठी ईंदासीं। हा दी, खुदा कंदो त इहे 2 ॾींहं बि ख़ैरनि सां वेंदा गुज़र। मुमल तोसां शादी करण जा वॾा ख्वाब ॾिठा हुई, नेठ उहे पूरा थी वियसि। हा दी, खणी जो मूं सिर्फ़ मुमल खे चाहियो, पर मुमल मूंसां बेपनाह मोहब्बत कंदी। मुमल जी दुआऊं क़बूल थी वयूं आहिनि अदा। मूंखे त एतबार ई नथो थिए त आशू इन रिश्ते लाइ राज़ी थी वई। अदा ॿाहिरि केतिरा बि सख़्त छो न हुजनि, पर भेणुनि जे अॻियां मेण बणिजी वेंदा आहिनि। सही थी जीअं दी, भेण जो रिश्तो ई अहिड़ो आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।